नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंगी ऐं मां आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मौसमियात खाते पारां मुल्क के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बर्फ़बारी ऐं बरसात जी ॻक थी। मौसमियात खाते मूजिब 13 खां 15 डिसंबर ताईं जाबलू इलाक़नि में बर्फ़बारी सां गॾु बरसात जो इम्कान आहे। सुभाणे खां 2 ॾींहनि ताईं रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बरसात ऐं बर्फ़बारी थियण जी ॻक थी। चित्राल, दीर, सवात, शांगला समेत ॿियनि ज़िलनि में अॼु खां 15 डिसंबर ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान। मौसमियात खाते पारां बर्फ़बारी सबबि नारान, कागान समेत मथाहिन वारनि इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़दशो ज़ाहिर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। 16 डिसंबर खां पेट्रोल 36 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल 11 रुपया 95 पैसा सस्तो थींदो। ओघा खे सिफ़ारिशूं मारियूं वयूं। ज़रियनि मुताबिक़ लाइट डीज़ल 10 रुपया ऐं गासलेट 11 रुपया 70 पैसा फ़ी लीटर सस्तो थींदो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में रदोबदल जी हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। हेंगोर जा भरिसां 5 ॾींहं अॻु पुरसार नमूने गुम थियल दुकानदार जो रोहड़ी केनाल मां लाश हथ। नेपार जा वेझो रोहड़ी केनाल मां दुकानदार आमिर सहतो जो लाश मिलियो। मक़ामी टोबन लाश कढी अस्पताल पहुचायो, जिथे वारसनि लाश जी आमिर सहतो तौरु सुञाणप कई। मुरीद शाख मां अगवा थी वियल दुकानदार के बाज़ियाब करण जी दावा। खंबरा पुलिस मुक़ाबले दौरान शबीर मेमन के बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब कचे में मुक़ाबले दौरान दुकानदार शबीर मेमन के बाज़ियाब कराए वियो आहे।